नाज़रीन, निर्वाल न्यूज़ जे CEO जावेद राहूजो जी रिपोर्ट बाबत आगाह कंदासीं त इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जी तारीख़ मुक़ररु थियण बाद शिकारपुर ज़िले अंदरि सियासी धुरियुनि पारां तयारियूं शुरू थी वयूं आहिनि ऐं सियासी रांदीगर हाणे खां ई पंहिंजनि ग्राउंडनि ते पहुची विया आहिनि। उन सिलसिले में समूरनि सियासतदाननि पारां पंहिंजनि तखनि अंदरि मेलजोल ऐं ताज़ियतूं करण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जॾहिं त पीपल्स पार्टी क़यादत तरफ़ां कहिड़नि उम्मीदवारनि खे कहिड़नि तखनि ते टिकटूं ॾिजनि, उन ते बि गोड़वेचार ऐं कराची में गॾिजाणियूं हलंदड़ आहिनि, जिन बाबति अॼु या सुभाणे हतमी फ़ैसिलो थियण जो इम्कान नज़र अची रहियो आहे। जॾहिं त इलेक्शन तयारियुनि बाबति सूबाई इलेक्शन कमिश्नर सिंध एजाज़ अनवर चौहान शिकारपुर पहुची शहर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइमु थींदड़ पोलिंग स्टेशननि जो दौरो कयो आहे, जंहिंसां रीजनल इलेक्शन कमिश्नर लाड़काणो अब्दुल रहमान नाराइन, ज़िले इलेक्शन कमिश्नर शिकारपुर सैयद आमिर हुसैन शाह, इलेक्शन ऑफिसर मुश्ताक अहमद मक्सी, डिप्टी कमिश्नर शिकारपुर इल्ताफ़ अहमद चाचड़, SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई ऐं ॿिया अमलदार पिणु गॾु हुआ, जंहिं दौरान खेसि ईंदड़ इलेक्शन तयारियुनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त हिन भेरे ज़ाहिरी तौर ते शिकारपुर ज़िले अंदरि पीपल्स पार्टी लाइ के ॾुखियाऊं नज़र नथियूं अचनि, पर जेकॾहिं जतोई, JUI, PTI ऐं नून लीग को मज़बूत इतिहाद ठाहियो त यकीनन कुझु तकनि ते ज़बरदस्त मुक़ाबला थी सघनि था, पर 8 फ़रवरी वारे ॾींहुं कंहिं जे सिर ते सियासी कामयाबी जो ताज पवंदो, इहो चवणु वक़्त खां अॻु हूंदो, छो त सियासी रांदीगरनि जो आख़िरी ॾींहं ताईं बि जोड़ तोड़ ऐं कलाबाज़ियूं खाइण का नई ॻाल्हि नाहे।